जी नाज़रीन, हींअर असां मौजूद आहियूं प्यारो स्टेशन जे सैद मोहल्ला में। हिते अब्बास नाले चंडियो हुन जेको आहे पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचे त हिते मौजूद जेके मुज़ाहिरीन उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुननि जो छा चवणु आहे। मुंहिंजो नालो आहे अब्बास अली। मां वेठो प्यारे स्टेशन ते आहियां। पहिरीं तारीख़ 3-4 ॾींहं 10 ॾींहं अॻे मुंहिंजे भाउ खे तालिब हुसैन वठी 50 साल जेके किरमल ॾुआरी हिन जन 10 खूननि में मुलविस आहिनि, सरियाम थाणे जे अॻियां बीही मुंहिंजे भाउ खां मोबाइलियूं पैसा फुरे तशद करे कलाक पूरो थाणे ते पुलिस तमाशो ॾिसंदी रही। जेको असांजी NC बि दाख़िल न थी त उन जवाबदार ते तालिब हुसैन ते FIR दाख़िल कई वञे ऐं ॿिया जेके जवाबदार आहिनि धाड़ियल आहिनि, वॾा दहशतगर्द आहिनि, घुरबल आहिनि, नामी गिरामी धाड़ियल आहिनि। असांखे ऑर्डर मिलियो आहे। असां 5 ॾींहं खालदर लाखर साहब ॾे विया आहियूं। असांजी का बि न ॿुधई, चई तव्हांखे जेको वणे वञी कयो। पोइ खालद लाखर असांखे चयो त का ॻाल्हि कोन्हे का, शाम FIR कंदुमि, सुभाणे FIR कंदुमि। जज साहब जो ऑर्डर आहे, असुल ऑर्डर आहे। असां नकुल हुनखे ॾिनो आहे। असां चयो त हे असां सां करे थो हेॾो हेॾो। पोइ उहा FIR तालिब पुलिस वारे खे घुराए हिते थाणे ते वेही 50,000 वठी असांजो जेको जवाबदार आहे उन सां सलाह करे असांखे सरकारी औज़ारनि सां मीर नवाज़ जमादार पुलिस वारो तालिब हुसैन ॿिन्ही असांखे सरकारी औज़ारनि सां जेकॾहिं असां ते फायरिंग कई। उन में पाड़े वारनि जूं प्लेटियूं भॻियूं आहिनि ऐं मुंहिंजो रिढूं मरी पियूं आहिनि। असांजे बच्चा परेशान, असां दरपदर थी विया आहियूं। मुंहिंजो भाउ जेको फ़रियादी आहे शाहिद हुसैन, उनखे ॿधे वई आहे पुलिस। उनखे साॻो कश्मीर मचे थो तालिब हुसैन मीर नवाज़ SHO खालद लाखिर उनखे तशद कराए थो। असांखे आसरनि में रहाए आख़िरकार 50,000 वठी तालिब हुसैन को सलाह करे असांखे सरकारी रेफलनि जूं गोलियूं हणायूं अथई, जेके असांजो नुक़सानु थियो आहे ऐं असांजे भाउ खे या असांखे कुझु बि छो अदा इन जे करे कयो अथई जो 5 ॾींहं अॻे असां मीडिया कई, तो वटि बि आया हुआसीं, फुल जी प्रेस कई हुई। उन जे बावजूदि हिन चयो त मूंखे केस लिखी ॾियो, जे न लिखी ॾींदव तव्हांखे मां माराईंदुसि। तालिब हुसैन ऐं मीर नवाज़ बि असांखे दाबा ॾिना त लिखी ॾियो केस। असां केस न पिया लिखी ॾियूं, असांजो हक़ आहे, असांजे बचनि खे ॻोल्हियूं। पोइ उन जे बावजूदि अची शाहिद सां विढ़िया थाणे जे अॻियां पुलिस तमाशो ॾिसंदी रही। मुतालबो इहो आहे त IG SP साहब खे DIG खे असां अर्ज़ था कयूं त असां ते FIR जेका कूड़ी आहे या ख़तमु कई वञे, हुन ते FIR दाख़िल कई वञे ही कोर्ट सगोर जे इंसाफ़ सां। जो खालद लाखिर असां ते दबाव विझे थो त तव्हां लिखी ॾियो। असां ॾोह आख़िरकार कहिड़ो कयो आहे? बसि SP साहब खे DIG खे IG सिंध खे असां सां इंसाफ़ खपे। हुनजी वंगार थो वहे SHO साहब त ख़ुदा जे वास्ते SHO खे हटायो वञे। ईमानदार को SHO आणियो जेको इनकारी करे, जेको असां सां ज़ुल्म आहे। पूरे पैसा फुरे उनका फरार थिया आहिनि थाणे जे अॻियां। पुलिस का बि इनकारी नथी करे। पोइ बि पुलिस असांखे दबाव में रखे थी, तव्हांखे खणी ईंदासीं, तव्हांखे मारींदासीं, आफराई कंदासीं, पुलिस मुक़ाबला ॾियारींदासीं। असांखे हर उन खां पोइ असां सां वरी झेड़ो थियो आहे। असां DSP ऑफिस विया आहियूं, झेड़ो ई असां लेटर वठी आयासीं, थाणे ते FIR कराइण वियासीं। पुलिस बि FIR नथी करे। पोइ शाम जो अची मुंहिंजो वालिद साहब तालिब हुसैन चांडियो, मीर नवाज़ चांडियो, ॿई पुलिस एहलकार आहिनि, घर ते अची असां हिते फायरिंग कई अथई। पोइ शाम जे टाइम ते असां ते ओॾी SHO 50,000 वठी FIR कई आहे। असांजी FIR न ठही आहे। असांजो मुतालबो आहे असां सां इंसाफ़ थियो वञे, FIR कूड़ी असां सां ख़तमु कई वञे। दादा तालिब हुसैन जी FIR असां ते कराई वई आहे। असांजो इहो त असांजो भाउ फ़रियादी हो, हुनजी घरवारी खे चंद ॾींहं अॻे गोलियूं हयूं वियूं, जंहिंमें असांखे तालिब धमकियूं ॾींदो रहियो त मूंखे केस न लिखी ॾींदो, मां तव्हांखे पुलिस जे ज़रिए खणी माराईंदुसि, तव्हांखे मां कोन छॾींदुसि। हितां न माराईंदोसांव त कश्मीर खणी वठी वई माराईंदोसांव। उन खां बावजूदि असां SP साहब खां ऑर्डर वठी आयासीं, जेको हिन DSP साहब वटि असांखे इनक्वायरी वटि घुरायो। SP ऑफिस में जेको रिंद साहब हो, उन जे साम्हूं भेणियूं ॿाहिरि सभु हिन जे मथां ख़िलाफ़ थी आया, पुट घरवारी। उन जे बावजूदि कूड़ो थियो, वरी हे असां सां अची हिते नाइजाइज़ पुलिस खां कराए थो SHO रुकण खे 50,000 ॾी, जेको असांजे भाउ फ़रियादी खे जेल कराए तशदुद पाण पैसा वठी पाण वेठो थो तालिब हुन सां विढ़े ऐं चवे थो वेठो मीर नवाज़ 50,000 उन ॾींहुं असां ते FIR कराई आहे। भाऊ असांजे घरनि ते असांजा रिज़ुक असांजो माल अची मारियो आहे। हुन रुकण 50,000 वरितो आहे, जेको हर वक़्तु हो पुलिस खे मोकिले थो त मां हिननि खे लेडीस घुरे पुलिस घुराए, मां हिननि जा ॿारड़ा बि खणाईंदुसि ऐं हिननि खे बि मां माराईंदुसि।
जी नाज़रीन हिते मुज़ाहिरनि जी अब्बास अली चांडियो ऐं ॿियनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हुनजो चवणु आहे त रुकण पुलिस असां सां मुसलसल ज़्यादियूं करे अचे पई असांजी जेका भाॼाई हुई उनखे जेको आहे सो तालिब हुसैन चांडियो नाले शख़्स आहे उन गोलियूं हणायूं हुयूं ज़ख़्मी करायो उन खां पोइ असां उन ते एफ दाख़िल करे एफ दाख़िल करण खां पोइ तालिब चांडियो जेको पुलिस एहलकार आहे उहो मुसलसल असांखे परेशान करे वियो आहे त असांखे केस लिखी ॾियो उन हवाले सां गुज़िरियल राति जेको आहे सो उन जेके ॿ ॾींहं अॻु में हुन जेको आहे सो हिननि जे घरनि जे मथां हमिलो कयो आहे गोलियुनि सां जेको फायरिंग कई जंहिंजे करे माल मता ॿियो इलाही सारो नुक़सान थी वियो आहे हिननि जो चवणु आहे त तालिब चांडियो एस एच ओ रुकण ख़ालिद लाकिर खां 50,000 वठी असां ते एफ दाख़िल कई आहे पूरी जेका ख़तमु कई वञे हिन जो वधीक चवणु हुयो त असां के DSP ऐं SSP साहिबु लेटर ॾिनो हुयो त असांजी एफ दाख़िल कई वञे असांजी एफ दाख़िल न कई हुई पर हुन खां 50,000 एफ दाख़िल कई आहे हिन SSP दादू DIG हैदराबाद IG सिंध खां मुतालबो कंदे चयो त असांजे मथां जेका कूड़ी एफ दाख़िल कई आहे ख़तमु कई वञे जेका असांजी भाॼाई खे गोलियूं हणी जेको ज़ख़्मी कयो वियो उनजो केस जेको हलाए वञे ऐं असांजे खे तहफ़ुज़ ॾिनो वञे इन जो वधीक चवणो त असांखे को बि नुक़सानु थियो त उन जो ज़िमेवार तालिब चांडियो ऐं ॿिया माण्हू हूंदा